अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 4 जुलाई 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। पाण इहो भली भी त ॼाणूं था त शहीदनि जा जनाज़ा वॾे एज़ाज़ सां खंया वेंदा आहिनि। पाण खे इहो बि पतो आहे त शहादत जो रुतबो केॾो अज़ीम रुतबो हूंदो आहे। वतन तां जंगियूं त टरी वेंदियूं आहिनि, पर जेके शहीद थींदा आहिनि उहे वापसि वरी न आहिनि मोटी सघंदा। ईरान में शहादत माणींदड़ अॻूणे रहबर आला अली ख़ामनाई जूं आख़िरी रस्मूं शुरू कयूं वियूं आहिनि। आख़िरी रस्मूं कीअं थींदियूं ऐं उन जा कहिड़ा मरहला हूंदा, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट प्रोग्राम में शामिल हूंदी। वन यूनिट ख़िलाफ़ जदोजहद दौरान जेल काटींदड़ पहिरियों 4 सिंधियाणियुनि जे उनवान हेठि नामियारे लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो लेख बि अवां जे समातनि जी नज़र कबो। आमरियत जंहिं दौरान मुल्क वॾियूं क़ीमतूं अदा कंदा आहिनि। आमरियत ख़िलाफ़ शहरियुनि खे वरी जदोजहद करणी पवंदी आहे ऐं सियासी समाजी अॻुवाननि खे केतिरियूं ई सऊबतूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। उन आमरियत खां बचण में ई भलाई जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक नदीम अख़्तर जी लिखणी बि अवां जे समातनि जी नज़र कबी। त उन सां गॾोगॾु लाड़ जे समाजी अॻुवान अली अकबर जी नाहक गिरफ़्तारी जा पेरा बि खणंदासीं। सिंध जे पैसनि मां थियल कटौती वारे किसे खे बि ॾिसंदासीं त नामियारे शाइर मोहसिन ककड़ाई खे सालगिरह ते भेटाउनि जा गुलाब बि आचपा। पर सभ खां पहिरियां शहीद अली ख़ामनाई जे आख़िरी रस्मनि बाबति ख़ुसूसी रिपोर्ट अवां जी ख़िदमत में पेश करियूं था। मसूद आज़र जी तरतीब ॾिनल हीअ रिपोर्ट असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं BBC उर्दू जे तावन सां। इसराइली मिज़ाइल हमले में मारिजी वियल ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे आख़िरी रस्मनि जो बाक़ाइदा आगाज़ संदसि क़त्ल खां 4 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बाद तहरान जे वॾे मज़हबी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ इमाम ख़ुमैनी मुसला मां थी वियो आहे। हज़ारे सोगवारनि जी मौजूदगी में अली ख़ामनाई जो ताबूत हिन मर्कज़ में आंदो वियो, जिते माण्हुनि खेसि आख़िरी भेरो ख़िराज अक़ीदत पेश कयो। अली ख़ामनाई जी तदफ़ीन ऐं आख़िरी रस्मनि जूं तक़रीबूं 9 जुलाई ताईं जारी रहंदियूं। संदसि ख़ानदान जी तदफ़ीन वारी कमेटी ईरान ऐं इराक़ में केतिरनि ई तक़रीबनि जो ऐलान कयो आहे। 7 ॾींहनि ते ॿधल उन तक़रीबनि लाइ पासदारनि, इनक़लाब, सिक्योरिटी इदारनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी खातनि खे मुकमिल तौर ते मुतहरिक कयो वियो आहे। अली ख़ामनाई जे आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरकारी वफ़द पिणु ईरान पहुतल आहिनि। तफ़सीली इंतज़ामनि जे बावजूदि केतिरा ई अहम सवाल अञा ताईं जवाब जा मुंतज़र आहिनि। उन्हनि मां सभ खां अहम सवाल इहो आहे त छा ईरान जे 2 मुमकिन सुप्रीम लीडर मुजतबा ख़ामनाई पंहिंजे वाल जी तदफ़ीन में शिरकत कंदो या न। साॻी रीति इहो बि वाज़े न आहे त अली ख़ामनाई जा ॿिया ॿार बि उन्हनि तक़रीबनि में शिरकत कंदा या न। गुज़िरियल साल वारे 12 ॾींहनि वारी जंग खां पोइ संदसि पुट कंहिं बि अवामी तक़रीब में नज़र न आया, जॾहिं त 40 ॾींहं वारी जंग दौरान बि संदनि हालत बाबति का वाज़िह ॼाण साम्हूं नाहे आई। इहे सवाल उन पस मंज़र में उभरिया आहिनि जिते कुझु महीना अॻु अमरीकी ऐं इसराइली हमलनि में ईरान जे सुप्रीम लीडर सां गॾु संदसि ख़ानदान जा केतिरा ई फ़र्द पिणु मारिजी विया हुआ, जिन में संदसि नाठी, हिकु पोटो, हिकु धीउ ऐं मुजतबा ख़ामनाई जी घरवारी पिणु शामिल हुई। ताज़ो अली ख़ामनाई जी घरवारी जे भाउ हसन हिकु TV प्रोग्राम दौरान अवाम खां रहनुमा जी ॿीअ धीउ लाइ दुआ जी अपील पिणु कई हुई। हुन चयो त हू ॼण कंहिं रेगिस्तान में अकेली पियल हुजे, पर हुन संदसि ज़ख़्मनि या जिस्मानी हालत बाबति वधीक का वज़ाहत पेश न कई, जंहिं सबबि ख़ानदान जे कुझु फ़र्दनि जी सिहत बाबति केतिरा ई अफ़वाह गर्दिश करे रहिया आहिनि।
अली खामनाई जा 4 पुट ऐं 2 धीअरूं हुयूं। संसद धीअ बुशरा खामनाई हमले वारे ॾींहुं ई मारिजी वई हुई। तंहिं करे तजनिगारनि जो ख़्यालु आहे त हसन खजस्ता बाकरज़ादा जो इशारो शायदि हुदा खामनाई ॾांहुं हो, जंहिंजो मुड़ुसु मिसबाहुल हुदा बाकरी साॻे हमले में मारिजी वियो हो। गुज़िरियल कुझु महीननि दौरान मुश्तबा खामनाई जी सिहत ऐं इलाज बाबति मुख़्तलिफ़ ऐं हिक ॿिए सां टकराव रखंदड़ ख़बरूं साम्हूं ईंदियूं रहियूं। बहरहाल अली अकबर जेको खामनाई जी तदफ़ीन वारी कमेटी जो सेक्रेटरी आहे, हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त मुश्तबा खामनाई जी शिरकत बाबति फ़ैसिलो तक़रीबन वारी कमेटी जे इख़्तियारनि या ॼाण जे दाइरे में नथो अचे। हुन वधीक चयो त जेकॾहिं मुश्तबा खामनाई तक़रीब में शिरकत जो फ़ैसिलो कंदो त उनजो ऐलान न आवाम कंदो न मीडिया, पर सिर्फ़ु सुप्रीम लीडर जी ऑफिस या फ़ौज जे आला कमान तरफ़ां सरकारी तौरु कयो वेंदो। ॿिए तरफ़ इहो बि अञा ताईं वाज़िह नाहे त अली खामनाई जी जनाज़ निमाज़ केरु पढ़ाईंदो। शिया मज़हबी रिवायत ख़ासि करे मर्ज तक़लीद जे हलक़नि में निमाज़ जनाज़ा पढ़ाइण वारो शख़्स सिर्फ़ु मज़हबी न पर अलामती ऐं सियासी अहमियत पिणु रखे थो। कुझु मुबसरनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं मुश्तबा खामनाई केतिरनि महीननि जी गैर हाज़िरी खां पोइ अवाम आॾो अची निमाज़ जनाज़ा जी इमामत करे थो त उन जा मुख़्तलिफ़ सियासी मतिलब कढिया वेंदा। बहरहाल अली खामनाई जी वसियत जा तफ़सील अञा ताईं सरकारी तौरु ज़ाहिर न थियण सबबि हिन मामले बाबति यकीन सां कुझु बि नथो चई सघिजे। मशहद जे इमाम जुमा अहमद इल्म हुदा गुज़िरियल महीने चयो हो त असांखे अली खामनाई जी वसियत जे मवाद बाबति का ॼाण न आहे, उहा सिर्फ़ु संसद पुटनि वटि मौजूदु आहे। सरकारी ऐलान मूजिबि आख़िरी रस्मनि जूं तक़रीबूं केतिरनि मरहलनि ऐं केतिरनि ॾींहंनि ते मुश्तमिल हूंदियूं। काल्ह 3 जुलाई ते बैनुल अक़वामी ख़िराज अक़ीदत जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह पिणु शरीक थिया। मरकज़ी जनाज़ो 5 जुलाई जी सुबुह जो अदा कयो वेंदो। अली खामनाई सां गॾु संसद धीअ बुशरा हुसैनी खामनाई, नूंहं ज़ोहरा ऐं ॿियनि जा ताबूत पिणु अवाम जे आख़िरी दीदार लाइ रखिया वेंदा। 6 जुलाई ते सुबुह जो 6 वॻे जनाज़े जो जुलूस शुरू थींदो। इम्कान आहे त हुजूम सबबि हिक ई रोड बदिरां केतिरनि रस्तनि जो इंतिख़ाबु कयो वियो आहे, जीअं माण्हुनि जी अच वञ में का ॾुखियाई न थिए। उमेद ज़ाहिर कई वई आहे त जुलूस शाम ताईं पंहिंजी पुॼाणी ते पहुची वेंदो। 7 जुलाई ते कुम में जनाज़े जी तक़रीब शुरू थींदी। जमकरान मस्जिद में हिकु सीनियर शिया आलिम निमाज़ जनाज़ा जी इमामत कंदो। 5 जुलाई ते इराक़ में ईरान जे सक़ाफ़ती अताशी ग़ुलाम रज़ा मूजिबि अली खामनाई जो लाश 7 जुलाई जी शाम नजफ़ पहुचायो वेंदो। 8 जुलाई ते सुबुह 6 वॻे नजफ़ में ऐं शाम 4 वॻे करबला में जनाज़े जा जुलूस कढिया वेंदा। उनखां पोइ लाश ॿीहर ईरान वापसि आंदो वेंदो। 9 जुलाई ते अली खामनाई खे उत्तर ओभर ईरान जे शहर मशहद में शियनि जे 8हें इमाम हज़रत इमाम रज़ा जे रोज़े में सुपर्द ख़ाक कयो वेंदो। अली खामनाई पंहिंजी सॼी ज़िंदगी में सिर्फ़ु 2 भेरा 7 ऐं 18 वरहनि जी उमिरि में इराक़ वियो हो। उनखां पोइ हूअ ॿीहर नजफ़ या करबला न वियो। सरकारी प्रोग्राम मूजिबि संसद मैयत नजफ़ एयरपोर्ट ज़रिए इराक़ पहुचंदी। नजफ़ में मुक़दस मज़ारनि ते तशीह खां पोइ तक़रीबूं करबला में जारी रहंदियूं ऐं पोइ मढ़ ॿीहर नजफ़ मां ईरान वापसि आंदो वेंदो। ईरानी हुकूमत जो चवणु आहे त इराक़ में तक़रीबूं मुनक़िद करण जो फ़ैसिलो मुख़्तलिफ़ इराक़ी गिरोहनि जी दरख़्वास्त ते कयो वियो आहे, जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि जे मज़हबी ऐं तारीख़ी लाॻापनि खे बि उजागर कयो वेंदो। कुझु ईरानी अमलदार उन्हनि तक़रीबनि खे ॿिन्ही क़ौमनि जे वेझनि लाॻापनि जी अलामत पिणु क़रार ॾेई रहिया आहिनि। तदफ़ीन खां पोइ 40 ॾींहंनि ताईं ईरान जे मुख़्तलिफ़ सूबनि में दुआनि, मज़हबी मजलिसनि ऐं इबादतनि जो सिलसिलो जारी रहंदो, जॾहिं त वरसी ताईं वधीक तक़रीबूं, सेमिनार ऐं कॉन्फ्रेंस जो सिलसिलो पिणु जारी रहंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट, जेका असीं पेश करे रहिया हुआसीं BBC उर्दू जे ताउन सां। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे यादगार प्रोग्राम पेश कंदा आहियूं जेके ॿिए कंहिं बि चैनल तां नशर न आहिनि थींदा। असीं तारीख़ जा वर्क वराईंदा आहियूं ऐं अव्हां आॾो तारीख़ जूं तल्ख़ हक़ीक़तूं पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु गुलाबनि जहिड़ा अमल गीत पिणु अव्हांजे समातनि जी नज़र कबा आहिनि। असांखे इहो ॿुधाईंदे बि ख़ुशी थी रही आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक हले थी। जेकॾहिं 24 कलाक या कंहिं बि पहर अव्हीं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था, पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करियो ऐं जंहिं घड़ी बि फ़ुर्सत मिले ऐं दिलि चाहे त रेडियो जा प्रोग्राम ज़रूरु ॿुधो। उन सां गॾोगॾु असां पंहिंजा प्रोग्राम यूट्यूब ते पिणु रखंदा आहियूं। यूट्यूब ते वञी सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सॾु घर घर ताईं पहुची सघे। सिंध सां नाइंसाफ़ियुनि जी तारीख़ ॾाढी पुराणी आहे। हर दौर में सिंध ते काहूं थियूं आहिनि, सिंध खे लुटियो वियो आहे, जेको सिलसिलो मौजूदा दौर में बि जारी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो वारदात जो तरीक़ो मटिजी वियो आहे। अॻे लश्कर ईंदा हुआ ऐं पंहिंजनि जी गद्दारी जे करे हिते फुरलुट बि थींदी हुई ऐं पोइ ॿाहिरां आयल जथा ऐं लश्कर सिंध ते क़ाबिज़ थी वेंदा हुआ। पर हाणे जॾहिं उहो दौरु मटिजी वियो आहे तॾहिं वारदात जा तरीक़ा बि मटिया आहिनि। हाणे त हर ग़ैरक़ानूनी कमु सरकार जी सरपरस्ती में एॾी सवलाई सां थींदो रहे थो जेॾी सवलाई सां कॾहिं क़ानूनी कमु बि नाहे थींदो। जॾहिं वफ़ाक़ ख़ुदि सिंध जो दुश्मन बणिजी वञे त पोइ कंहिं ते का मयार रखिजे। वफ़ाक़ जे ॾाढाइनि ऐं नाजाइज़नि जो ज़िक्र मुल्क जा 2 सूबा सदाईं कंदा रहंदा आहिनि। तंहिं में सिंध सदाईं वफ़ाक़ जे निशाने ते रहंदी आई आहे। हिन मुल्क खे सूबा यानी 4 इकाइयूं हलाए रहियूं आहिनि, जितां पैदावारी ज़रीअनि वसीले वफ़ाक़ पाण खे हलाइण जहिड़ो थींदो आहे ऐं वफ़ाक़ी इदारनि खे कमाई थींदी आहे। पर मोट में पंजाब खे छॾे बाक़ी सूबनि सां जेका नाइंसाफ़ी थिए थी उनजी दांह बि वफ़ाक़ खे ॾिनी वञे थी, पर उनजो नतीजो बहितर कोन थो निकिरे ऐं सूबा सदाईं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा रहंदा आहिनि। पाणी जो मसइलो हुजे, अमन अमान जी सूरत हुजे, NFC एवार्ड हुजे या वसीलनि जी विर्छ हुजे, वफ़ाक़ उन्हनि मामलनि ते रुॻो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे। जॾहिं त सूबनि खे ॿुधण तोड़े उन्हनि जे मुतालबनि खे सम्झणु लाज़मी आहे। जेकॾहिं वफ़ाक़ रुॻो सूबनि जे वसीलनि ते भाड़ींदो ऐं मोट में उन्हनि जे मुतालबनि जो पूराओ न कंदो त वफ़ाक़ ख़िलाफ़ु न रुॻो नफ़रत वधंदी पर इंतिज़ामी मामला पिणु बहितर नमूने न हलाए सघिबा। तंहिं करे सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में हिकु तवाज़ुन हुजणु लाज़मी आहे जंहिंसां मामला सुहिणे नमूने हलाए सघिजनि। उन सां गॾोगॾु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ न रुॻो सूबनि सां सहकार करे पर मुआशी तौर बि उन्हनि जी मदद करे। ॿी सूरत में सूबनि ख़ासि तौर ते सिंध लाइ मसइला पैदा थी वेंदा। ऐं हाणे प्रोग्राम में तारीख़ जा वर्क वरायूं था। 1 जुलाई 1970 वन यूनिट जो ख़ात्मो थियणु ऐं वन यूनिट ख़िलाफ़ु हलंदड़ जदोजहद ऐं पहिरियनि जेल काटींदड़ चइनि सिंधियाणियुनि बाबति ख़ुसूसी लेख अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था, जेको लिखियलु आहे ख़ूबसूरत लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो। उहो जनरल यहया ख़ान जे साल 1970 जो मार्शल वारो दौरु हो जॾहिं सिंध में पहिरियों भेरो चइनि सिंधी नियाणियुनि खे वन यूनिट ख़िलाफ़ ऐं वोटर लिस्टूं सिंधी में शाया करण जे मुतालबे ते हैदराबाद में बुख हड़ताल शुरू करण ते गिरफ़्तार करे मिलिट्री कोर्ट पारां सज़ा ॾेई जेलनि ॾांहुं रवानो कयो वियो हो। हिन मुल्क खे संदसि क़याम खां वठी सदाईं ॾंडे धौंस दांधली जुगाड़
नज़रिए ज़रूरत ऐं हिक हटी जी सोच तहत हलायो वियो। पाकिस्तान जेको मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे बाहिमी बराबरी जे बुनियाद ते गॾिजी हलण वारे फार्मूले तहत वजूद में आयो हो, पर पोइ हिन मुल्क जी अशराफिया खे सूबनि खे नाले मात्र मिलियल आज़ादी बि भाव न पई। आख़िर 22 नवंबर 1954 ते वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा सूबनि खे ख़तमु करे इंतिज़ामी तौरु मुल्क खे हलाइण लाइ वन यूनिट जो ऐलान कयो, जेको 5 अक्टूबर 1955 ते गवर्नर जनरल इस्कंदर मिर्ज़ा बाज़ाब्ता तौरु नाफ़िज़ करे छॾियो। सिंध असेंबली जे कुझु मेंबरनि खां सवाइ अक्सर मेंबरनि अहिड़ी सिंध दुश्मन फ़ैसिले खे क़बूल कंदे वन यूनिट जे हक़ में क़रारदाद पास करे छॾी। वन यूनिट महण वारे क़दम मुल्क जी अख़वत ऐं भाईचारे वारी फ़िज़ा खे शदीद मुतासिर कयो। ख़ासि तौरु नंढनि सूबनि उन फ़ैसिले खे पंहिंजे हक़नि जी तलफ़ी ऐं सलबी सम्झो। सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ नफ़रत त हुई, पर का सघारी तहरीक न हली सघी हुई। 4 मार्च 1967 वारो सिंधी शागिर्दनि जो एहतजाज बज़ाहिर सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान जी बहाली ऐं कमिश्नर हैदराबाद मसरूर अहसन खे हटाइण वास्ते हो, पर उन वाक़े दौरान थियल पुलिस तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि सॼी सिंध खे भड़काए छॾियो। उन वक़्तु हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जे प्लेटफार्म तां हलंदड़ उन जदोजहद जी अॻुवाणी यूसुफ लगारी, जाम साकी, यूसुफ टालपुर, मसूद नूरानी, एजाज़ कुरैशी, शकूर दाऊद पोटो, मीर थेबो, कामिल राजपर, इक़बाल तरीन ऐं ॿिया करे रहिया हुआ। हीअ तहरीक एतिरी त सघारी थी उभरी जो साईं GM सैद, मखदूम तालबुल मौला, कामरेड हैदर बश जतोई, रसूल बश पलीजो ऐं ॿिया सियासी अॻुवाण बि हिन तहरीक जी हिमायत करणु लॻा। ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि कुझु अरसो एंटी वन यूनिट जे गॾिजाणियुनि में शिरकत कंदो रहियो, पर पोइ हूअ उन तहरीक खां अलॻि थी पंहिंजी पार्टी जोड़ी। शागिर्दनि उन वन यूनिट टोड़ियो तहरीक खे सघारो बणायो। अॻिते हली 1970 धारे जॾहिं ज़मीननि जी नीलामी बंदि करियो ऐं वोटर लिस्टूं सिंधी में शाया करियो, तहरीक जो आगाज़ थियो ऐं गिरफ़्तारियूं पेश करण जो फ़ैसिलो थियो त चइनि सिंधी छोकिरियुनि हैदराबाद में पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई, जिन खे जनरल यहया ख़ान जी मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल हैदराबाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेलनि ॾांहुं रवानो करे छॾियो। जिन छोकिरियुनि गिरफ़्तारी ॾिनी ऐं खेनि सज़ा मिली, उनजो मुख़्तसर अहवालु हिन रीत आहे। अख़्तर बलोच सिंध जे नाले वारे इनकलाबी ऐं लोक फ़नकारा जी ज़रीना बलोच जी न्याणी हुई। अख़्तर बलोच जॾहिं गिरफ़्तारी पेश कई ऐं यहया ख़ान जी मिलिट्री कोर्ट खे सज़ा ॿुधाई, उन वक़्तु संस उमिरि फ़क़्ति 19 वरिया हुई। सिंध जी सियासी तारीख़ में जेल जी ज़िंदगी ते कंहिं औरत क़ैदियाणी जो पहिरियों मायानाज़ किताब क़ैदियाणी जी डायरी अख़्तर बलोच लिखियो। बाद में 1972 में अख़्तर बलोच जी शादी रसूल बश पलीजो साहिब जे निढे भाउ ग़ुलाम कादर पलीजो सां थी। सेनेटर सुसी पलीजो अख़्तर बलोच जी न्याणी आहे। रियाज़ मेमण खे मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल पिशावर रवानो कयो। जेल मां आज़ादु थियण बाद अॻिते हली संस शादी मसूद नूरानी सां थी, जेको पिणु सिंध जी शागिर्द जदोजहद जी तारीख़ ऐं 4 मार्च वाक़े जो हिकु वॾो नालो आहे। मसूद नूरानी सिंध जो एडवोकेट जनरल बि रही चुको आहे। रियाज़ मेमण ऐं मसूद नूरानी जी न्याणी जनाब अयाज़ लतीफ़ पलीजो जी शरीक हयात आहे। नसीम सिंधी जो असल ख़ानदानी नालो नसीम बबर हो। हू जॾहिं जनरल यहया ख़ान जी मार्शल हुकूमत में गिरफ़्तार थी जेल वई त संदसि उमिरि 16 साल हुई। मिलिट्री कोर्ट खेसि 1 साल क़ैद जी सज़ा ॾिनी। हू हैदराबाद सेंट्रल जेल ऐं सखर सेंट्रल जेल में क़ैद रही। अॻिते हली संदसि शादी हिकु क़ौमी कारकुन यूसुफ ख़ासकेली सां थी। अदी नसीम बबर नसीम सिंधी जे नाले सां ऐं संदसि वर यूसुफ ख़ासकेली पनाह जिगर ख़ासकेली जे नाले सां शोहरत माणी। हू पहिरीं हीराबाद हैदराबाद में रहंदी हुई। शरीक हयात पनाह जिगर ख़ासकेली जी वफ़ात बाद संदसि तबियत नासाज़ रहण लॻी। पोइ हू अक्सर कराची में पंहिंजी न्याणी कूंज ख़ासकेली वटि रहंदी हुई। आख़िर 27 सितंबर 2020 ते हीअ नाम्यारी क़ौमी सियासी कारकुन नसीम सिंधी लाॾाणो करे वई। चोथों नालो हुयो गिरफ़्तारी ॾींदड़ छोकिरियुनि में शमीम बहराणी जो। खेसि बि मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाई सेंट्रल जेल सखर रवानो कयो। उन्हनि गिरफ़्तारी ॾींदड़ चइनी छोकिरियुनि मां, जिन जी उन वक़्तु उमिरि 16 सालनि खां 22 सालनि दरमियान हुई, कंहिं बि छोकिरी पंहिंजे सज़ा जे ख़िलाफ़ु का बि रहम जी अपील न कई ऐं सिंध जे न्याणियुनि जी बहादुरी वारी तारीख़ रक़म करे जेलनि मां निकितियूं।
सिंधी नियाणियुनि जे जेल वञण खां पोइ शागिर्दनि अदीबनि जे वॾे अंग बुख हड़ताल कई। अदीबनि वॾो तारीख़ी जुलूस कढियो। हिन तारीख़ी जदोजहद जंहिंमें सभु सिंधी गॾु हुआ, आख़िर वन यूनिट जे ख़ात्मे जो ऐलान कयो वियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। हक़नि जी हासिलात लाइ जेको बि आवाज़ु उथारे थो, या त उनखे खंभे गुम कयो वञे थो, या वरी खेसि गिरफ़्तार करे काल कोठरियुनि में वाड़ियो वञे थो। खोसकी जे सियासी समाजी अॻवान अली अकबर भूत खे बि नाहक गिरफ़्तार कयो वियो आहे। संस नाहक गिरफ़्तारी वारे मामले ते यूनस महर लिखे थो, सिंध जे वॾेरकी सरकार ऐं खोसकी वाक़ियो। असां खोसकी वाक़िए खे फ़क़्ति को वाक़ियो न पर सानियो सम्झूं था, जो उतां जे मुतहरिक सियासी समाजी अॻवान अली अकबर भूत खे नौशहरो फ़िरोज़ पुलिस रात जी उदाही में घर ते छापो हणी ग़ैर क़ानूनी अगवा करे मेहरापुर थाणे ते चर्स में चालान करे छॾियो। अव्हां अंदाज़ो करियो त हिकु सियासी समाजी ख़िदमत गुज़ार जा कहिड़ा ख़्वाब थियनि था। उन जा ख़्वाब मज़लूमनि जी मदद करणु, समाजी बुराइनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु, हिकु अहिड़े पुरअमन मुआशिरे जो क़याम हुजे थो जिते सभई इंसान बग़ैर कंहिं रंग नस्ल ज़ात पात जे मतभेद जे ऐं सभिनी सोचनि जे फ़र्क़ बावजूदि हिकु पुरअमन ज़िंदगी गुज़ारिन, जिते इल्म ऐं सिहत जूं सहूलियतूं हुजनि। उन ख़्वाब जी पूराई लाइ हूअ ॾींहुं राति हिकु करे छॾे थो। हूअ न त गर्मी ॾिसे थो, न ई सर्दी जी परवाह करे थो, बसि हुनखे पंहिंजे मक़सद सां इश्क़ हुजे थो। उहो सॼो पोरियो हू बग़ैर कंहिं उजरत जे करे थो। मोट में समाज खां कुझु बि नथो घुरे ऐं न ई वक़्त जी सरकार खां कंहिं तमग़ा इम्तियाज़ जो घुरिजाउ आहे। पर जे वक़्त जी हुकूमत हुनखे पंहिंजे शहर खोसकी मां रात जी उदाही में ग़ैर क़ानूनी तौर ते पुलिस ज़रिए अगवा कराए ॾूरांहें ज़िले नौशहरे फ़िरोज़ जे शहर मेहरापुर जे पुलिस थाणे ते रखी मनशा जे कूड़े केस में चालान करे छॾे त उनखां वधीक कहिड़ो सान्हो ऐं ज़ुल्म थींदो। हिन सॼी ग़ैर क़ानूनी वार्ता पुठियां फ़क़्ति मक़ामी वॾेरे जो हथु न हूंदो। हीअ को वॾो सिंध सतह जो इंतिज़ामी सरिश्तो आहे जो कंहिं ख़ुदाई ख़िदमतगार खे बदीन ज़िले में अगवा करे खेसि ॿिए ज़िले नौशहरे में लाकअप करे छॾिजे। मथसि मनशा जो कूड़ो केस हणी हथ कड़ियुनि सां मनशा जा सेल थियल पैकेट रखी संस फ़ोटूं प्रेस ऐं सोशल मीडिया ते जारी करे छॾिजनि। उनखां वधीक कहिड़ो नाहक थींदो। आहे को मुल्क में राणो राणी जेको अली अकबर भूत सां इंसाफ़ करे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था नदीम अख़्तर जो लिखियल ख़ूबसूरत लेख, जंहिंजो उनवान आहे आमरियत खां बचण में ई भलाई आहे। आमरियत कंहिं बि नाले या उनवान सां हुजे, उनजो वजूद घणो करे फ़रेब, जज़्बाती नारनि ऐं मसनूई जवाज़नि ते बीठल हूंदो आहे। नज़रियाती आमरियत उहो दलील ॾींदी आहे त मुकमल सच सिर्फ़ु असां वटि आहे, जॾहिं त ॿिया सभु नज़रिया बातिल ऐं गुमराह कंदड़ आहिनि। तंहिं करे पंहिंजे नज़रिये खे फैलाइण ऐं सॼी दुनिया ते लागू करणु असांजो फ़र्ज़ु आहे। नस्ल ऐं रंग जी बरतरी ते ॿधल आमरियत में पाण खां घटि सम्झियल क़ौमनि खे ग़ुलाम बणाइण या खेनि मुहज़ब करण खे नेक मक़सदु क़रार ॾिनो वेंदो आहे। अहिड़ी सोच मां फ़ाशिज़म ऐं साम्राज्य जनम वठंदा आहिनि, जिन जा दर्दनाक नतीजा दुनिया ॾिघे अरसे ताईं भोॻींदी रही आहे। शख़्सी या फ़ौजी आमरियतूं बि इहो ख़ौफ़ पैदा कंदियूं आहिनि त के दुश्मन क़ुवतूं असां जे वजूद जे ख़िलाफ़ आहिनि। तंहिं करे मुल्क जी सलामती रुॻो हिकु सख़्तु आमराणी निज़ाम वसीले ई मुमकिन आहे। तारीख़ी तजुर्बो ॿुधाए थो त जिन मुल्कनि ते ॾिघे अरसे ताईं आमरियत मुसलित रही, उन्हनि मां अक्सर आख़िरकार मुआशी तबाही, सियासी इंतिशार ऐं समाजी बेचैनी जो शिकार थिया। उनजो बुनियादी सबबु इहो आहे त आमराणी निज़ाम सियासी, मुआशी, फ़िक्री ऐं समाजी ज़िंदगी जे कंहिं बि शोबे में घणरुखी सोच खे बर्दाश्त न कयो। अहिड़े निज़ाम में इख़्तिलाफ़ राय ऐं मुख़्तलिफ़ सोच खे ॾोह सम्झो वेंदो आहे। जॾहिं समाज इंसानी जमहूरी ऐं क़ौमी हक़नि खां महरूम थी वञे थो त सियासी घुट में फासी, तख़लीक़ी सलाहियतुनि खां बि महरूम थी वञे थो।
आमिर हुकूमतनि जो मरकज़ी ध्यानु हमेशह अंदरूनी ऐं बैरूनी दुश्मननि ते हूंदो आहे। तंहिं करे मुल्क जी आमदनी जो वॾो हिसो फ़ौजी ऐं गैर पैदावारी शोबनि ते ख़र्च थींदो आहे, जंहिंजे नतीजे में मईशत जमू जो शिकार थी वेंदी आहे ऐं उन जा इंतिहाई ख़तरनाक नतीजा निकिरंदा आहिनि। हिन पस मंज़र में हिकु इंतिहाई ताक़तवर ऐं बेहद वसीला रखंदड़ मुल्क सोवियत यूनियन बहितरीनु मिसाल आहे, जंहिंखे आमराणी निज़ाम सिर्फ़ु 75 सालनि अंदरि दुनिया जे नक्शे तां ख़तमु करे छॾियो। 1991 में टुटण खां अॻु सोवियत यूनियन दुनिया जी ॿी वॾी मुआशी ऐं फ़ौजी ताक़त हो। उन जी एराज़ी 22 लख चौरस किलोमीटरनि खां बि वधीक ऐं आबादी लॻभॻि 69 करोड़ हुई। ॿी आलमी जंग खां पोइ हुन तेज़ी सां तरक़ी कई। इहो उहो दौरु हो जॾहिं पैदावार में टेक्नोलॉजी अञा इंसानी महिनत ते मुकमिल तौरु ग़ालिब न आई हुई। मईशत मुकमिल तौरु हुकूमत जे कंट्रोल हेठि हुई, तंहिं करे इक़्तिसादी वाध वीज लाइ इंसानी ऐं कुदरती वसीलनि खे भरपूर ऐं केतिरनि ई हालतुनि में बेरहमी सां इस्तेमालु कयो वियो, पर तरक़ी जा फ़ाइदा आम शहरियुनि ताईं मुंतक़िल न थी सघिया। सोवियत यूनियन में सार्फ़िन लाइ कहिड़ी डिज़ाइन ऐं मयार जूं शयूं केतिरे मिक़दार में कॾहिं किथे तयारु थींदियूं, उनजो फ़ैसिलो मार्केट जी तलब या आवाम जी पसंदि बदिरां कम्युनिस्ट पार्टीअ जी ब्यूरोक्रेसी कंदी हुई। हर साल पैदावार जा हदफ़ मुक़ररु थींदा हुआ ऐं सरकारी रिकॉर्ड मूजिबि उहे 100% हासिल बि कया वेंदा हुआ, पर आम माण्हू सालनि जा साल हिकु जहिड़ियूं शयूं इस्तेमालु करण ते मजबूर हूंदो हो, भले खेसि उहे पसंदि हुजनि या न। नवनि ख़्यालनि इजादनि ऐं जिदत लाइ आज़ादु मंडी में मुक़ाबिलो ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं शयुनि ऐं ख़िदमतनि जी पैदावार ते सिर्फ़ु हुकूमत जी अजारादारी हुजे त पोइ सारिफ़ जी हैसियत अहिड़े ग़ुलाम जहिड़ी थी वञे थी जंहिं वटि पंहिंजी पसंदि जो कोई इख़्तियार न हुजे। आलमी सतह ते सोवियत यूनियन खे एटमी हथियारनि, मिज़ाइलनि, बरी बहरी ऐं हवाई फ़ौज ऐं ख़िलाई शोबे में मग़रबी मुल्कनि सां मुक़ाबिलो हो, तंहिं करे उन्हनि शोबनि में उनजी तरक़ी क़ाबिल रश्क हुई। हिकु सोवियत शहरी खे इहा ख़बर हूंदी हुई त संदसि मुल्क जो ख़िलाबाज़ कहिड़े ॾींहुं ऐं कहिड़े वक़्तु ज़मीन ते लहंदो, पर खेसि इहा पक न हूंदी हुई त संदसि घर जो उहो फ़र्द जेको राशन वठण लाइ मुख़्तलिफ़ क़तारनि में बीठो आहे कॾहिं वापसि ईंदो। आमरियत में नज़रियाती ऐं सियासी इख़्तिलाफ़ ऐं आज़ादु मीडिया जी गुंजाइश न हूंदी आहे, तंहिं करे वॾनि बहिरान जी बर वक़्तु निशानदही मुमकिन न रहंदी आहे। चीन में 1959 खां 1961 ताईं वॾो ॾुकार आयो। उनजो अहम सबबु हुकूमत जा उहे हुकम हुआ जिन तहत तेज़ सनती ऐं ज़रई तरक़ी लाइ लोह जूं शयूं ऐं औज़ार, ॻारे स्टील ठाहिण, कुअनि खे ख़तमु करण जूं मुहिमूं हलायूं वियूं। हारियुनि उन्हनि हुकुमनि ते अमल कयो, पर नतीजे में ज़रई निज़ाम बिगड़जी वियो। ख़ुराक जी सख़्तु खोट पैदा थी ऐं ॾुकार अची वियो, जंहिं सबबु अंदाज़नि 1.5 करोड़ खां 4 करोड़ ताईं माण्हू फ़ौत थी विया। जेकॾहिं आज़ादु मीडिया ऐं सियासी मुख़ालिफ़ धुर मौजूदु हुजे हा त ॾुकार जूं इब्तिदाई निशानियूं ज़ाहिर थींदे ई एहतिजाज थिए हा, हुकूमत ख़बरदार थी वञे हा ऐं शायदि अहिड़ो वॾो इंसानी सानियो पेश न अचे हा। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त अॼु ताईं कंहिं बि मुकमिल जमहूरी मुल्क में अहिड़ी नोयत जो वॾो ॾुकार पेश नाहे आयो। आमराणो निज़ाम घणो करे मुआशी बहिरान खां माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ जंग जो रस्तो बि इख़्तियार कंदो आहे। जॾहिं सोवियत यूनियन ते मुआशी दबाव वधी रहियो हो, तॾहिं 1979 में अफ़गानिस्तान में फ़ौजी मुदाख़िले जो फ़ैसिलो कयो वियो। हीअ जंग 9 साल हली, जंहिंमें 6 लख खां वधीक सोवियत फ़ौजनि हिसो वरितो। 15,000 मारिजी विया, हज़ारे ज़ख़्मी थिया ऐं सोवियत मईशत खे लॻभॻि 35 अरब डॉलरनि जो नुक़सानु थियो। हुकूमत जी आमदनी जो वॾो हिसो तेल ऐं गैस ते दारोमदार रखंदो हो। जॾहिं तेल जूं क़ीमतूं तेज़ी सां किरी पियूं ऐं 1986 में $24 फ़ी बैरल ताईं अची वियूं त मुआशी बहिरान वधीक शिदत इख़्तियार करे वियो, जंहिंखां पोइ सोवियत यूनियन खे फ़रवरी 1989 में अफ़गानिस्तान मां निकिरणो पियो। मथे मिसालनि जो मक़सदु सिर्फ़ु सोवियत यूनियन ते तनक़ीद करणु न, पर उन तारीख़ी हक़ीक़त खे उजागर करणु आहे त अमृत भले कंहिं बि सूरत में हुजे, आख़िरकार तमामु घणा वसीला ऐं ग़ैर मामूली ताक़त रखंदड़ मुल्क खे बि मुआशी बहिरान ऐं समाजी इंतशार ॾांहुं वठी वञे थी। तारीख़ जो साफ़ ऐं वाज़ह पैगाम इहो ई आहे त अमृत सिधी हुजे या अणसिधी, उन खां बचण में ई मुल्कनि जी सलामती, इस्तेहकाम ऐं भलाई आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नदीम अख़्तर जो लिखियलु ख़ूबसूरत लेख।
अॼु सिंध जे नामियारे शाइर मोहसिन ककड़ाई जी सालगिरह मल्हाई पई वञे। सालगिरह जे मौक़े ते नामियारे शाइर मोहसिन ककड़ाई जो तारुफ़ ऐं संदसि शाइरी अवां जे समातनि जी नज़र करियूं था। सैयद नियाज़ अली शाह, वल्द सैयद अहमद शाह तुराब लकियारी, वल्द हाफ़िज़ इब्राहिम शाह 4 जुलाई 1937 ते ककड़ में जनमु वरितो। सिंध ऐं हिंद में मोहसिन ककड़ाई जे नाले सां सुञाणप ऐं मशहूरी माणियाई। पाण प्राइमरी तालीम खां पोइ अदीब सिंधी, अदीब आलिम, अदीब फाज़िल BEd ऐं MAd जा इम्तिहान पास कयाई। 40 साल तालीम खाते में हिकु उस्ताद ऐं मुंतज़म जी हैसियत सां ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। मोहसिन ककड़ाई घणो अरसो सेकेंडरी उस्ताद तौरु गवर्नमेंट हाई स्कूल ककड़ में रहियो। हुन शाइरी जी शुरूआति 1951 धारे कई। संदसि शुमार नज़म ऐं ग़ज़ल जे बहितरीन शाइरनि में थिए थो। संदसि छपियल किताबनि में उमंगूं, लैला जा ख़त, सूरी चयो सच, सूंहं जी सञा ऐं कंहिंजी माठ मयार शामिल आहिनि। मोहसिन ककड़ाई जा केतिरा ई कलाम रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशननि तां पिणु नशर थींदा रहिया। संदसि ग़ज़ल ऐं क़ौमी नग़मा बि तमामु घणो मशहूरु रहिया। सिंध जे हिन ख़ूबसूरत शाइर 2 अप्रैल 2005 ते लाॾाणो कयो। संदसि शागिर्दनि में वफ़ा नाथन शाही, डॉक्टर कुर्बान अली जहत्याल, आसिम नाथन शाही, साहिर थईम, मारू जमाली ऐं ॿिया शामिल आहिनि। ऐं हाणे पेश करियूं था मोहसिन ककड़ाई जी ख़ूबसूरत शाइरी। मोहसिन ककड़ाई पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो, को पहिरीं नाह तबि सरी थी वञे, पर हयाती सॼी खरी थी वञे। नांग जे ॿिर मसो दफ़ा ॾंघजण, दिलि चरिया वरी वरी थी वञे। अहिड़ी सोहिणी बि सच हुई का छा, जेका दरिया बि तरी थी वञे। भाग बेजोड़ शख़्स जात ॾिसो, कार में हुन सां गॾु परी थी वञे। मुड़ुस जो ख़ैर नाह कावड़ में, साहिबियाणी सफ़ा भरी थी वञे। पोइ कहिड़ो जीअण तॾहिं मोहसिन, हर तमन्ना जॾहिं मरी थी वञे। नींहं जो शींहं दर ते बीठो आहे, परख जो ॾींहुं दर ते बीठो आहे। हू त ॾिस कीअं न हुनजे नेणनि में, मेहर जो मींहुं दर ते बीठो आहे। ज़िंदगी महिरबान आ केॾी, हिकु नओं नींहुं दर ते बीठो आहे। राति जो रंग मस रतो त अची, कन कढी ॾींहुं दर ते बीठो आहे। कुझु त ॿचड़नि जे लाइ कर मोहसिन, ईद जो ॾींहुं दर ते बीठो आहे। पंहिंजो रत बि जॾहिं छॾे थो वञे, माण्हू पोइ मुल्क मां लॾे थो वञे। मुरकंदो मुरकंदो सखी हिकिड़ो, कीअं न मिसकीन खे अॾे थो वञे। पंहिंजी पूॼा त आहे यक तरफ़ा, हर को बुत दिलि में घर अॾे थो वञे। हू त हिकिड़ो गुलाब जो गुल आहे, पंहिंजी ख़ुशबू पुठियां छॾे थो वञे। टहिक हुन जा ऐं ख़ुशियूं हुन जूं, बाह पाणी गॾे सॾे थो वञे। मस्त मोहसिन लॻे थो अॼु शायदि, पंहिंजे मनठार जे तॾे थो वञे। गुस्ताख़ कलामी न कई अथऊं न कबी, हर सिज जी सलामी न कई अथऊं न कबी। सिंधड़ी त अमड़ाह अमड़ सां को हिसाब, ॿिए कंहिंजी ग़ुलामी न कई अथऊं न कबी। हर कंहिंखे लॻायो तो खणी छाती सां, पर कंहिं बि कयो कुर्ब न तो आती सां। ए सिंध तो फ़र्ज़ंद निपाया अहिड़ा, जिन तोखे कुठो आह मुॾी काती सां। मौजनि में भले वक़्तु गुज़ारियो साईं, हर वक़्तु मगर ॿोड़ न हारियो साईं। तस्लीम त सभु आइबा सामे आहिनि, कुझु पंहिंजी पुठी ॾे बि निहारियो साईं। फितरत जो उसूल आहे ईअं थींदो आहे, क़ुरान बि हिन रीति सबक़ ॾींदो आहे। जा क़ौम निबल सुस्त ऐं काहिल हूंदी, उन क़ौम खे नाबूद कयो वेंदो आहे। कमज़ोर ऐं मजबूर ॾिसी मुरकी थो, मज़लूम जे ज़ख़्मनि ते नमक बुरकी थो। जंहिं वक़्तु थो मज़लूम घुरे हक़ पंहिंजो, उन वक़्तु जो सरकार भला कुरकी थो। ॻोढ़नि सां भरियल नेण वठी आयासीं, केॾा न सॼण सेण वठी आयासीं। सेणनि ॾे वियासीं त मिली सिक, लेकिन रहंदो बि वॾा वेण वठी आयासीं।
नाम्यारे शाइर मोहसिन ककड़ा जी शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।